गंबट जे ख़ानगी स्कूल जी मास्तरियाणी पंहिंजे ई शागिर्द सां पसंदि जो परिणो करे छॾियो आहे। पसंदि जो परिणो करण बाद ख़ानगी स्कूल जी मास्तरियाणी शाइला मरखंडई 9 क्लास जे शागिर्द शाहज़ेब राजपूत सोशल मीडिया ते पसंदि जे परिणे जी तस्दीक कंदे वीडियो बयान जारी करे छॾियो आहे। जोड़ी निकाहनामो ॾेखारींदे चयो त हुननि खे कंहिं बि अगवा नाहे कयो, न वरी का ज़बरदस्ती कई वई, पर हुननि पंहिंजे मर्ज़ी ऐं रज़ा ख़ुशी सां पसंदि जी शादी कई आहे। हुननि अपील कंदे चयो त खेनि मर्ज़ी मूजिबि ज़िंदगी गुज़ारण ॾिनी वञे। यादि रहे त 2 ॾींहं अॻु ख़ानगी स्कूल जी मास्तरियाणी शाइला मरखंड जी अमड़ सुगरा ख़ातून गंबट थाणे ते पहुची शहर जे मेमण पाड़ेवासी शागिर्द शाहज़ेब पुट उस्मान राजपूत ऐं 2 अणसुञातल जवाबदारनि ख़िलाफ़ धीउ जे अगवा जो केस दाख़िल करायो। एफआईआर में मौक़िफ़ इख़्तियार कंदे सुगरा ख़ातून चयो त 24 जनवरी ते संदसि 2 धीअरूं 20 वरियनि जी शाइला मरखंड ऐं 24 वरियनि जी शुमाइला ख़ानगी स्कूल में मास्तरी जी ड्यूटी करण बाद वापसि घर अची रहियूं हुयूं त रस्ते तां संदसि धीउ शाइला मरखंड खे संदन स्कूल में पढ़ंदड़ शागिर्द शाहज़ेब राजपूत ऐं 2 अणसुञातल जवाबदारनि ज़बरदस्ती कार में अगवा कयो आहे। केस दाख़िल थियण बाद स्कूल जे शागिर्द हथां मास्तरियाणी जी अगवा वारी ख़बर सोशल मीडिया ते बहस जो मौज़ू बणिजी वई, जंहिंखां पोइ मुबैना तौरु अगवा ॼाणायल मास्तरियाणी शाइला मरखंड ऐं नौजवान शागिर्द शाहज़ेब राजपूत सोशल मीडिया ते वीडियो बयान जारी करे छॾियो आहे। वीडियो बयान में संदन जो चवणु आहे त खेनि कंहिं बि अगवा नाहे कयो, पर हुननि पंहिंजे मर्ज़ी ऐं रज़ा ख़ुशी सां पसंदि जो परिणो कयो आहे। हुननि अपील कंदे चयो त हू पंहिंजी मर्ज़ी मूजिबि ज़िंदगी गुज़ारणु चाहिनि था, खेनि परेशान न कयो वञे। हे असांजो निकाहनामो आहे, असां राज़ ख़ुशीअ सां निकाहनामो कयो आहे। असांते का बि ज़ोर ज़बरदस्ती न कयो। जेके बि फेक इहे हलायो था, मोहम्मद उस्मान वारे पुट छोकिरी भॼाई आहे, या का बि तव्हां पंहिंजी ग़लतफ़हमी कढी छॾियो। ॿुधव, असां राज़ ख़ुशीअ सां शादी कई आहे, ऐं तव्हां जेके बि फेक ड्रामा बामा कयो था, इहे सभु कुझु छॾे ॾियो। असांखे ख़ुशि रहणु ॾियो ऐं तव्हां बि ख़ुशि रहो। HSTV न्यूज़ गंबट।